नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त के मीरपुरखास में खबर ॾींदा हलूं। डिप्टी कमिश्नर मीरपुरखास सलामत मेमण चयो है त जहिड़ी तरह गुल खुशबू पकड़न था अहिड़ी तरह सां असां खे बि पंहिंजे इर्द गिर्द जे माहौल समेत रिश्तनि खे बि गुलनि जी खुशबू वांगुरु रखणु घुर्जे। असां इन्हनि सभिनी खे जस ॾियूं था जिन बि हिन महफ़िल खे मचाइण में पंहिंजो किरदारु अदा कयो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन शहीद बेनज़ीर भुट्टो पार्क में मुनक़द थींदड़ सालाना गुलनि ऐं भाॼियुनि जी टेठी नुमाइश जे इख़्तितामी ऐं इनामनि जी तक़सीम जे मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। उन मौक़े ते अॻूणो ज़िला काउंसिल चेयरमैन मीर अनवर अली तालपुर, एसएसपी मीरपुरखास फैसल बशीर मेमण, सेक्रेटरी मोहम्मद नवाज़ खान, एसए खान, मीर हसन डोरकाणी, मोहम्मद खान बुरगड़ी, असिस्टेंट कमिश्नर ऐं एडमिनिस्ट्रेटर म्यूनिसिपल कमेटी शाहिदा परवीन ॼामड़ो, कोऑर्डिनेटर करीम मेमण, अज़हर जीलानी मौजूद हुआ। तकरीब में अनवर अली तालपुर चयो आहे त जाते हिक तरफ़ सॼी दुनिया कोरोना वबा जे खौफ़ में वर्ती पई आहे, ॿिए तरफ़ ज़िले इंतजामिया एसओपीज़ ते अमल कंदे शहरियुनि खे लुत्फ़ अंदोज़ करण लाइ गुलनि जे रंग बरंगी नुमाइश करे शहरियुनि जी हौसला अफ़जाई कई आहे। घणे अरसे खां पोइ शहरियुनि जे चेहरनि ते मुर्क ॾिसी खुशबू महसूस थी रही आहे। तकरीब में डिप्टी कमिश्नर मीरपुरखास सलामत मेमण, मीर अनवर अली तालपुर ऐं एसएसपी मीरपुरखास ऐं ॿियनि खे सुवेनार जी शील्ड पेश कई। तकरीब में स्टॉल कैटेगरी में पाक ग्रीन फाउंडेशन खे पहिरीं पोजीशन ते शील्ड ऐं 15,000 मीरपुरखास शुगर मिल खे ॿी पोजीशन शील्ड ऐं 12,000 सिंध हार्टिकल्चर खे टी पोजीशन शील्ड ऐं 10,000 कैश गवर्नमेंट हाउसेस जे मुक़ाबलनि में कमिश्नर हाउस पहिरें, डीआईजी हाउस ॿिएं, एसएसपी हाउस टें ऐं डिप्टी कमिश्नर हाउस चौथे पोजीशन, प्राइवेट हाउसेस में मंजूर अहमद चीमा हाउस पहिरें, मीरपुरखास शुगर मिल हाउस ॿिएं, चौधरी फारूक हाउस टें मीरपुरखास जी शील्ड हासिल कई। उन खां अलावा प्राइवेट हाउसेस पार्टिसिपेशन में जीलानी हाउस, मुजम्मिल जान सरंदी हाउस, उमर बगियो हाउस, दीन मोहम्मद बाट हाउस, स्टॉल पार्टिसिपेशन में डायरेक्टर एग्रीकल्चर एक्टेशन सतराम दास, डायरेक्टर हार्टिकल्चर मोहम्मद, मेडिकल कॉलेज बेटाई, डेंटल कॉलेज डायरेक्टर, प्राइवेट स्कूल्स डायरेक्टर स्कूल एजुकेशन, उन सां गॾु जज समेत हथ सां ठहियल तस्वीरूं आर्ट गैलरी जो स्टॉल लॻाईंदड़नि में मरियम ज़ाहिदा अली खे शील्ड ॾिनी वई। उन मौक़े ते मैनेजमेंट कमेटी ऐं कोर कमेटी खे पिण शील्डूं ॾिनियूं वयूं। तकरीब में सूफ़ी फ़कीर भगत बूरालाल सूफ़ी कलाम ॿुधाए महफ़िल खे जुमाए छॾियो। आख़िर में फायर वर्क महफ़िल खे रंग बरंगी करे छॾियो। तकरीब में एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 मोहम्मद हसन कासकेली, एडीसी 2 सलीम शेख, डिप्टी डायरेक्टर इंफॉर्मेशन मीरपुरखास गौस मोहम्मद पठान, अज़हर जीलानी, गोराम बलो समेत ॿिया पिण मौजूद हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।